दोस्तों जॾहिं पंजाबी फ़नकार सिंध में आया ऐं सिंध जी झरझंग में वॼण लॻा त दोस्तों उहे ईअं वॼण न लॻा। उन्हनि वटि जदीद जदीद जेके हुआ माना साज़ हुआ, हारमोनियम हो, माना हुन वटि पकवाज़ हुई, हुन वटि सतार हो, हुन वटि जदीद जेके मौसीक़ी जा आलात हुआ, इको हुआ, साउंड हुआ, मौसीक़ी जा माना हर आलात हुआ। ऐं उन्हनि जा कलाम जेके त सिर्फ़ु उन्हनि में कैसेटनि में न पिया हलनि दोस्तों, उन्हनि जा कलाम जेके टीवी ते बि हलनि पिया, रेडियो ते बि हलनि पिया ऐं गॾोगॾु जेको आहे फिल्मनि ते बि हलनि पिया। अरसे खां वठी जेके हुआ पंजाबी जेके फ़नकार हुआ उहे ॻाइनि पिया ऐं सिंध जी आवाम हुननि खे तमामु घणी मोट ॾिए पई, पज़ीराए ॾिए पई ऐं मोहबत करे पई। ऐं दोस्तों उहे वॾा कलाकार हुआ, इन में को शक न आहे। मैडम नूरजहान हिकिड़ी वॾे पाए जी माना फ़नकारा हुई, कलाकार हुई ऐं ॻाइणी हुई। ऐं जेको अताउल्ला ख़ान नियाज़ी बि वॾे पाए जो फ़नकार हो, तमामु वॾे पाए जो फ़नकार दोस्तों। हुनखे आवाम तमामु घणी चाहे पई, पूरे पाकिस्तान में चाहे पई, पूरी दुनिया में चाहे पई। ऐं इनायत हुसैन भट्टी भी को आम फ़नकार न हो दोस्तों, वॾो फ़नकार हो, तमामु अज़ीम फ़नकार हो। चने जो इन्हनि वॾनि फ़नकारनि सां मुक़ाबिलो हो। ऐं उस्ताद जलाल चंद जेको आहे माना हिकिड़ो नओं फ़नकार हिकिड़ो उभरियो। हाणे उस्ताद जलाल चंद जेको आहे दरगाह हुन मां इहे सक़ाफ़ती साज़ जेके खणी आयो ऐं पोइ हिन ॻाइण में उहे शुरू कया। दोस्तों उस्ताद जलाल चंद जेको आहे यख़्तारों ऐं चपड़ी खे जेको आहे उहो आम ॻाइण में खणी आयो, कैसेट जी दुनिया में खणी आयो, फ़नकारी जी दुनिया में खणी आयो। न त इन्हनि जो जेको इस्तेमालु जेको हूंदो रुॻो दरगाहनि ताईं हूंदो दोस्तों, इहे दरगाहनि ताईं महदूद हूंदो आहे बसि। इहे जेके भॼन थींदा हुआ दरगाहनि ते ॻाइण वॼाइण थींदो हो, मेलनि मलाखणनि ते, बसि ओसि ताईं महदूद हूंदो आहे। ऐं इन्हनि जो इस्तेमालु आम न हो। उस्ताद जलाल चंद जॾहिं आयो त इन्हनि खे ओज ॾिनई, पंहिंजे सक़ाफ़ती साज़नि खे ओज ॾिनई दोस्तों। ऐं सक़ाफ़ती साज़ जेको आहे यख़्तारो ऐं चपड़ी जेको आहे हवा में लहराए करे माना जॾहिं ॻाईंदो त आवाम में माना जेका धूम मचिजी वेंदी हुई, हर तरफ़ वाह वाह थी वेंदी, वाह उस्ताद वाह, वाह जलाल चंड वाह, वाह 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 वाह, ईअं साईं आवाज़ ॾियणु लॻंदा। ऐं उस्ताद जलाल चंद जॾहिं पंडाल ते ईंदो त माना ख़बर पवंदी त माना बबर शेर अची वियो। आवाम में माना एॾी माना उस्ताद जी हलचल हुई, दहशत हुई दोस्तों। फ़नकार हो उस्ताद जलाल चंद को, रागी हो, कलाकार हो दोस्तों। जॾहिं उस्ताद जलाल चंद ॻाए पियो ऐं फ़न जो मुज़ाहिरो करे पियो त हुनजी धूम मचे पई, पंजाब ताईं माना उस्ताद जलाल चंद जा कलाम वञनि पिया ऐं हिते जेके पंजाबी कलाम हलनि पिया। पोइ आवाम में जेका हुननि जी चाहत घटिदी वई ऐं आवाम वटि जेको माना हिकिड़ो सिंधी फ़नकार निज अची वियो, निज कलाकार अची वियो, ॿाराड़ी जो आवाज़ु अची वियो। ऐं हुननि जी जेके दिलि जूं जेके उधमूं हुयूं, दिलि जूं जेके तमन्नाऊं हुयूं, दिलि जूं जेके ॻाल्हियूं हुयूं, उस्ताद जलाल चंद पंहिंजे राग में ॻाए पियो ऐं हुननि जी तर्जुमानी करे पियो, दिलनि जी तर्जुमानी करे पियो। त हाणे उन्हनि खे खपे छा, जेको हुननि जो तर्जुमान अची वियो उस्ताद जलाल चंद माना हुननि जो तर्जुमान हिकिड़ो अची वियो ऐं हुननि जूं दिलि जूं ॻाल्हियूं जेके बि हुजूं उहे आवाम ताईं पहुचाए पियो, आशिक़ महबूब जूं ॻाल्हियूं पहुचाए पियो, उन्हनि जूं मजबूरियूं, मुश्किलातूं, उन्हनि जूं इंतज़ारियूं, हुननि जूं माना जेके बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, तकलीफ़ूं थींदियूं आहिनि, जेके बि माना हुननि खे दरपेश मुश्किलातूं थींदियूं आहिनि त उहे उस्ताद जलाल चंद पंहिंजी ज़बानी जेको आहे आवाम ताईं पहुचाए पियो दोस्तों। उस्ताद जलाल चंद अवामी फ़नकार थी वियो। दोस्तों वरी कैसेट कंपनियुनि माना हिकिड़ी साज़िश कई। साज़िश इहा कई त उस्ताद जलाल चंद खे माना अहिड़ी शाइरी ॾियनि पिया कुझु त माना जेका वल्गर शाइरी हुजे। उस्ताद जलाल चंद हालांकि उहा शाइरी जेको आहे पसंदि न पियो करे, पंहिंजे हुन इंटरव्यू में बि चयो त माण्हू आवाम जेका इहा शाइरी पसंदि थी करे, छो जो इहा शाइरी हलंदड़ हुई ऐं आम जेका पंजाबी फ़नकार जेके हुआ उहे इहा शाइरी ॻाइनि पिया। पोइ उस्ताद जलाल चंद जो जेको आहे कैसेट कंपनियुनि में कुझु कैसेटूं उस्ताद जलाल चंद जूं ईअं बि निकिरी वियूं जंहिंमें अहिड़ा अहिड़ा कलाम अची विया। पर पोइ उस्ताद जलाल चंद खे ख़बर पइजी वई त हिन में एहतियात करणी आहे ऐं हीअ सिंध जी ॿाराड़ी में झरझंगनि में घरनि में ॿुधियो थो वञे मुंहिंजो कलाम। त पोइ उस्ताद जलाल चंद पोइ अहिड़ा अहिड़ा रूहानी कलाम ॻाया, अहिड़ा अहिड़ा कलाम ॻाया जो आवाम माना मदहोश थी वई ऐं आवाम उस्ताद जलाल चंद खे मञियो त उस्ताद वॾो कलाकार आहे, वॾो रागी आहे, वॾो
फनकार आहे। दोस्तों उस्ताद जलाल चांडीअ खे ॾिसी करे मर्दनि त ॻायो पर औरतुनि बि ॻाइणु शुरू कयो। उस्ताद जलाल चांडी जो स्टाइल साॻियो अपनायो ऐं मैदान अमल ते अची विया ऐं उस्ताद जलाल चांडी खे ॾिसी करे उस्ताद जलाल चांडी जा शागिर्द बि पैदा थी विया साॻिए नाले सां। ऐं उस्ताद जलाल चांडी जो माना नालो ई माना गारंटी हो त माना हीउ कामयाबु आहे। पोइ उस्ताद जलाल चांडी जो नालो जेको आहे पंहिंजे नाले सां गॾु लॻाइनि पिया त माना हू कामयाबु थियनि पिया। हुनखे आवाम इज़त ॾिए पई, आवाम मोट ॾिए पई, आवाम मोहबतूं पई करे। ऐं ईअं उस्ताद जलाल चांडी जी मोहबत में माना उन्हनि खे ॿुधियो पियो वञे महफ़िलनि में। पर दोस्तों उस्ताद जलाल चांडी जो जेसीं ताईं हयाती हो त इहे फ़नकार अॻियां न अची सघिया, छो जो उस्ताद जलाल चांडी खां सवाइ आवाम ॿुधे ई कान पई, आवाम पसंदि ई कान पई करे का ॻाल्हि। त उस्ताद जलाल चांडी उहा फ़नकार आहे त उस्ताद जलाल चांडी जो कैसेट ॿुधंदासीं त उस्ताद जलाल चांडी जी ॿिए कंहिंजी न ॿुधंदासीं। ओ अजनबी में ॻाल्हि ॿुधी मेरा दिलदार वांदा पे, अजनबी में ॻाल्हि ॿुधी मेरा दिलदार वांदा, मेरा दिलदार आंदा पे, मेरा दिलदार आंदा पे, लेकिन रात रहंदा पे। नवी में ॻाल्हि ॿुधी मेरा दिलदार वांदा, नवी में ॻाल्हि ॿुधी मेरा दिलदार, मेरा दिलदार आंदा पे, मेरा दिलदार आंदा पे, लेकिन रात रहंदा पे। दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चांडियो माना ओज माणी ऐं हिन पूरे सिंध ते माना छाइजी वियो ऐं हर घर में उस्ताद जलाल चांडी जा कलाम हलनि पिया, होटलुनि ते उस्ताद जलाल चांडी जा कलाम पिया हलनि, घरनि में उस्ताद जलाल चांडी जा कलाम पिया हलनि, ट्रकनि ते उस्ताद जलाल चांडी जा कलाम पिया हलनि, बसनि ते उस्ताद जलाल चांडी जा कलाम पिया हलनि, शादियुनि में उस्ताद जलाल चांडी जा कलाम पिया हलनि, ॿनियुनि ॿारनि में ट्रैक्टरनि ते उस्ताद जलाल चांडी जा कलाम पिया हलनि। दोस्तों का अहिड़ी जाइ न हुई जिते उस्ताद जलाल चांडी वॼे कोन पियो। झर झंग जबल उस्ताद जलाल चांडी जलाल चांडी बसि हर जॻह ते जलाल चांडी पियो हले। पोइ केस्टनि दुकाननि वारनि जूं केस्टूं जेके आहिनि ॿियूं फ़नकारनि जूं खपनि ई कोन पियूं ऐं कंपनियूं मजबूर थी वियूं त रुॻो हू उस्ताद जलाल चांडी खे हलाइण ते मजबूर थी वियो, थियो आवाम ॿुधे ई कान पई। पोइ ईअं पंजाबी फ़नकारनि जी जेको आहे सिंध मां तॾावेड़ थी वई। पोइ हिते केरु हुननि खे मोट कोन पियो ॾिए, माण्हू हुननि जूं कैसेटूं ख़रीद करणु छॾे ॾिनियूं। पोइ मोट में हितां मजबूर थी हुननि जो कैसेट कल्चर जेको आहे उहो ख़तमु थी वियो ऐं उहो हलियो वियो लाहौर ॾांहुं दोस्तों। ऐं उस्ताद जलाल चांडी छाइजी वियो, हिते हर जॻह ते धूम मचिजी वई। उस्ताद जलाल चांडी सिंध पाकिस्तान ऐं पूरी दुनिया में छाइजी वियो। दुबई, मस्कत, इंडिया में, भारत में, सऊदी अरब में दोस्तों हर जॻह ते उस्ताद जलाल चांडी खे ॿुधियो पियो वञे, धूम पियो मचिजे। उस्ताद जलाल चांडी महफ़िलूं पिया कनि, माण्हू पैसा पिया ख़र्च कनि त उस्ताद जलाल चांडी जो दीदार कयूं, उस्ताद जलाल चांडी जो कलाम ॿुधूं ऐं पंहिंजे दिलि खे लुत्फ़ अंदोज़ कयूं। दोस्तों जेतिरी आवाम उस्ताद जलाल चांडी सां मोहबत करे पई, उस्ताद जलाल चांडी बि पंहिंजे परिस्तारनि सां मदान सां एतिरी मोहबत पियो करे दोस्तों। ऐं उस्ताद जलाल चांडी पंहिंजे कलाम सां, पंहिंजे राग सां, पंहिंजी कला सां सचो हो ऐं हर ॻाल्हि में उस्ताद जलाल चांडी जेको आहे पंहिंजे परिस्तारनि जो ख़्यालु कंदो ऐं जेके फरमाइशूं मिलंदियूं अलिफ़ खां वठी ये ताईं फरमाइशुनि जा नाला बि ॿुधाईंदो त बाबा हिन फरमाइश कई आहे फलाणी जाइ मां। त एतिरो उस्ताद जलाल चांडी ख़्यालु कंदो, पंहिंजे परिस्तारनि जो नाला वठंदो हो दोस्तों ऐं पंहिंजे परिस्तारनि जे लाइ रातुनि जो रातूं ॻाईंदो। उस्ताद जलाल चांडी खे पैसे जी बुख न हुई, हू फ़न जो परिस्तार हो, बसि ॻाइण जो शौक़ु हो हुनजो ऐं हुन पंहिंजे ॻाइण खे पंहिंजो वक़्तु ॾिनो ऐं अमर थी वियो दोस्तों। हुनखे सोना ताज बि मिलिया, हुन इस्लामाबाद में मुक़ाबला बि जीतिया, सिंध पंजाब जा अताउल्ला ख़ान नियाज़ी सां मुक़ाबिलो थियो, ॿियनि फ़नकारनि सां मुक़ाबिला थिया, केस्ट कंपनियुनि मुक़ाबिला कराया, रूबीना हैदरी सां मुक़ाबिलो थियो। पर उस्ताद जलाल चांडी हर जॻह तां सुरखरू थियो ऐं कामयाबु थियो ऐं सिंध जो नालो रोशन कयईं, पाकिस्तान जो नालो रोशन कयईं दोस्तों। उस्ताद जलाल चांडी जॾहिं ओज ते हो, ॻाईंदो हो, जॾहिं फ़नकार हो त उस्ताद जलाल चांडी खे सिंध खां वठी, पंजाब खां वठी, सऊदी अरब खां वठी हर जाइ तां फ़ोनूं ईंदियूं, वॾे वॾनि फ़नकारनि जूं फ़ोनूं ईंदियूं त हुनखे दाद ॾींदा त भाउ तुंहिंजी कैसेट ॿुधियोसीं, एल्बम ॿुधियोसीं, ॾाढो मज़ो आयो, ॾाढो वणियो असांखे। ईअं हुनजी जेका हौसला अफ़ज़ाई बि कंदा हुआ उस्ताद जलाल चांडी जी। वॾा वॾा फ़नकार फ़ोनूं कंदा हुआ दोस्तों, अताउल्ला ख़ान नियाज़ी फ़ोनूं कंदो, इनायत हुसैन भट्टी बि फ़ोनूं कंदो दोस्तों, वॾा वॾा फ़नकार फ़ोनूं कंदा दोस्तों। दुआ कयो अल्लाह पाक उस्ताद जलाल चांडी खे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए ऐं हुनजी का न का अहिड़ी अदा हूंदी जेका अल्लाह खे पसंदि हूंदी ऐं हुनजे करे अल्लाह पाक हुनजी बख़्शिश कंदो। दुआ कयो दोस्तों।
आमीन। दोस्तों मां सम्झां थो ये वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं असांजी चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।